अस्सलामुअलैकुम जी। त मैं एक लड़का ना जेको आहे सो मुंहिंजो मीडिया ते मसइलो थो हले। ॿिनि टिनि ॾींहंनि खां हले थो मुंहिंजो मसइलो। ऐं जेको आहे सो जेको मां मुआ जे लाइ बारे में ॻाल्हाए चुकी हुयमि, ग़लति जेको बि मां ॻाल्हायो अफेयर जे बारे में ऐं यार जे बारे में बिल्कुलु ग़लति ॻाल्हायो आहे। ऐं मुंहिंजी मां कंहिंसां ग़लति अफेयर में हुई बि न, मां ॻाल्हाए वियमि। ऐं जेको आहे सो न मुंहिंजी माउ जो कंहिंसां अहिड़ो ग़लति तालुकात आहे, न ई थींदो। बसि कंहिंजे चवण ते लॻी करे ऐं मां पंहिंजी मम्मा जे बारे में ॻाल्हायो। ऐं जेको आहे सो ऐं न ई मुंहिंजी मम्मा कंहिंसां ग़लति हुई, न ई थी सघे थी। ऐं जेको आहे सो मुंहिंजी मम्मा कॾहिं बि ईअं न करे सघंदी मां ग़लति ॻाल्हायो माण्हुनि जे चवण ते लॻी। ऐं जेको आहे सो केॾो बि ॻाल्हाए वियमि मम्मा जे बारे में या फिर कुझु बि ॻाल्हायो, इन जे करे मम्मा खे माज़रत थी कयां। ऐं जेको आहे सो ऐं मां माज़रत घुरां थी। ऐं जेको आहे सो माण्हुनि जी ग़लति सोबत में अची करे पंहिंजी मम्मा जी इंसल्ट कई सोशल मीडिया ते। जेको आहे सो मम्मा आहे कहिड़ी बि हुई, ग़लति हुई, बुरी हुई, मुंहिंजी मम्मा आहे। लेकिन मम्मा मुंहिंजी कॾहिं बि ईअं नथी करे सघे कंहिंसां ग़लति अफेयर, कंहिंजो हुयो बि न। ऐं मां बिल्कुलु कूड़ आहियां। लेकिन उन छोकिरे सां मां विड़ी हुयमि, बाक़ी हुनजो बि अहिड़ो को ग़लति अफेयर न हुयो। ऐं जेको आहे सो ईअं ई सिक मोहबत हुई ऐं अहिड़ो को ग़लति अफेयर न हुयो। ऐं जंहिंजे करे त मां हुन छोकिरे सां विड़ी करे ऐं मां हुन सां बदतमीज़ी कई हुई ऐं हुन मूंसां बदतमीज़ी कई। त इन जे बारे में मां माज़रत करणु चाहियां थी। ऐं हुन छोकिरे खे मां टाइचर कयो त मुंहिंजी माउ सां तुंहिंजो ग़लति अफेयर आहे। हुन चयो मुंहिंजो न आहे ग़लति अफेयर। ऐं जेको आहे सो सिक जो ईअं रिश्तो आहे पुट ऐं माउ जो, ठीकु आहे। ऐं बाक़ी अहिड़ो कोई रिश्तो असांजो आहे बि न। ऐं इन जे करे वरी मां विड़ी करे ऐं छोकिरे खे मां बदतमीज़ी कई त हुन चयो त मां तोखे मारींदमि, मूंसां बदतमीज़ी घणी तो कई आहे। त इन जे करे माज़रत थी कयां मां पंहिंजी मम्मा खां।